अबा वल न हिन महिल ताईं कुड़ी कुल्हे ते कोन रखी अथई। रोज़ ख़ाली मोटियो थो अची। छा ॻाल्हि आहे? अबा तोखे ख़बर नाहे छा? अलाए कहिड़ी अबा? बाबा मां बि माण्हुनि जे वाता ॿुधो आहे त मच्छी पाणी में निकिरी आसमान ते पहुती आहे। हिन करे बाबा अदा वलण खां भाजी जेतिरी बि मच्छी नथी मारे। छा छो नथो मारे सघां? कल्ह त 7-8 सेर मच्छी मारी हुअमि न, सो बि कुड़ीअ सां। अधु ॾेई आयसि दरगाह ते। ओ बाबा अधु ॾेई आयसि बचल खान खे। अॼु कंहिंखे ॾींदे मच्छी? अठो ॾींहुं अथे मच्छी मारींदे हिकु गंदड़ी बि घर कोन खणी आयो आहीं। हाणे त पिणे जो बि बुखार में फिको वात थी वियो आहे। ॻाल्हि त ॿुध, तूं रोज़ मच्छी मारे ॿाहिरां ई ॿाहिरां विकिणी थो अची पियो। हे जेके 200-300 रुपया रोज़ तूं कमाई थो, केॾां थो करी? किथे तूं जुआरी त कोन थियो आहे? न रे न, ही पैसा खपाए नथो, पैसा गॾु थो करे। ॾिसी नथो जवान भेण वेठी अथसि, न लाइ ॾाज वठंदो। ओ मां नक न वठ। बचल खान जे घर खां वञी पुछ ऐं दरगाह वारनि खां वञी पुछ त मच्छी ॾेई वियो वलण जा न। अब हाणे मां दरगाह ते कोन वेंदसि, बाक़ी वॾेरीअ खां वञी अन्न कणा वठी ईंदसि। राणी वलो मां सॼी ॼमार सुरही कई न थींदी। मूंखे तूं कुड़ी खणी आणे माखी तो भाॼी मारे अचां। दाल पटाटा बसर खाई खाई संदन में वाईअ जो सूर पइजी वियो आहे। हा ॾियईं थी खुड़ी, वञी पाणी में टपो ॾे त वठई बुखार। वात जे फिको थई त अॼु चूज़ो थी खारायईं। कारे मिर्चनि में काढ़ो ठाहे थी ॾेई त वई ढुक भर। बाबा तो आराम कर, अदा कादन ईंदो न खोड़ सारी मच्छी खणी ईंदो। ऐं बाबा कुछ खाईंदासीं ऐं कुछ खपाईंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।